सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुहम्मदुर रसूलुल्लाहि वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों भाइयों, अल्लाह जे कुरान जा चंद लफ्ज़ मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कया। इन्हनि लफ्ज़नि जे अंदर अल्लाह तबारक व तआला फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। वल्लज़ीना मअहु ऐं जेकी बि उन रसूल मुहम्मद करीम सां गॾु आहे। अशिद्दाउ अलल कुफ़ार उहे काफ़िरनि जे मथां सख़्त आहिनि। रुहमाउ बैनहुम उहे हिक ॿिए में वॾी रहम दिली शफ़क़त ऐं मोहब्बत रखण वारा आहिनि। इन्हनि कुरानी लफ्ज़नि जे अंदर अल्लाह ताला मदीने वारे साईं जी आफ़ाकी रिसालत जो ऐलान कयो त मुहम्मद मुंहिंजो अहिड़ो रसूल आहे जंहिंजी रिसालत क़यामत ताईं क़ाइम आहे। कल भी रसूल हुयो, अज भी रसूल आहे, क़यामत ताईं, क़यामत में, जन्नत में भी मुहम्मद अल्लाह जो रसूल। सुभान अल्लाह। हिन रसूल जे अचण खां पोइ हाणे न को नबी ईंदो, न को रसूल ईंदो, न का अहिड़ी कंहिंजी दावा ठही सघे। जेको मदीने वारे साईं जी आफ़ाकी रिसालत खां पोइ नबूवत ऐं रिसालत जी दावा करे इहो ठग आ, मकार आ, कूड़ो आ, फ़रेबी आ, दज्जाल आ। मुहम्मद आखिरी नबी आ, आखिरी रसूल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वल्लज़ीना मअहु ऐं उहे माण्हू जेकी मदीने वारे सां मुहम्मद रसूल सां गॾु आहिनि। मदीने वाले सां जेके गॾु आहिनि।
इन्हनि माण्हुनि जो रसूल सां गॾिजण इहो इत्तफ़ाक़ी न आहे। हिकिड़ा माण्हू जलसे में अॼु इत्तफ़ाक़ी अची विया, दोस्त में जवा काढ़े तो वञी के करमपुर में ना दोदा मां भला तो किता भाई की तरह अची वियो। सुभान अल्लाह। को ॾिसण वासण आयो, को हेब कढण आयो, को जाचूस बणजी आयो, को जुती चोराइण आयो। हर कंहिंजा मक़सद पंहिंजा आहिनि। इत्तफ़ाक़ी अचण ॿी शइ आहे, पर ही मुझो भाइटियो बाहे, मुझो नाठी न्याणो बाहे, मुझे घर जो भाती बाहे। सुभान अल्लाह। ही मुझो पुत्र, सुभान अल्लाह, मुझो बच्चो आहे, जिगर जो टुकड़ो। ही को इत्तफ़ाक़ी कोन आयो आहे मूं वटि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ही को इत्तफ़ाक़ी मूंसां कोन वेठो आहे। सुभान अल्लाह। हिन जो खूनी रिश्तो आहे मूंसां, हिन जो खूनी रिश्तो आहे। मिसाल हूंदो आहे ॻाल्हि खे सम्झाइण जी लाइ। वल्लज़ीन माहू, ही मूंसां गॾु आहे, ही मूंसां गॾु आहे। ही वकील थी वई, ही मुंहिंजे पासे में वेठो आहे, मुंहिंजे कुर्सी जे टेबल जे पासे में वेठो आहे। ही फ़क़ीर आहे, हिन जो पीउ बि मुंहिंजो मुरीद आहे, हिन जो ॾाॾो बि मुंहिंजो मुरीद आहे। सुभान अल्लाह। ख़ानदानी तरह मुझो रक्त ना है, मुझो खून ही मुझो रक्त है, ही मुझो रक्त ना है, पर मुझो मुरीद है, मुझो साथी है, मुझो रफीक है, मुझसा मोहब्बत रखण वारो है। इत्तफ़ाक़ी ना आयो है। हिन जो सजुन खां वठी, हिन जो पैदाइश खां वठी जॾहिं रूह कल क्या उन ॾींहं खां हिन जो मुझो रिश्तो कायम। सुभान अल्लाह। ॾाॾो, ॾाॾी, पीउ, मां, खराणो, हिन जो ॻोठ सॼो। वल्लज़ीन माहू, ही मूंसां गॾु आहिनि, ही मूंसां गॾु आहिनि, ही मूंसां गॾु आहे। हे करमी फ़क़ीर मूंसां गॾु आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हां फ़र्क़ु सम्झो। ही बि गॾु आहे, ही बि गॾु आहे, ही बि गॾु आहे। मुंहिंजा बच्चा आहिनि, मुंहिंजो खून आहिनि। ज़ाहिरा मुरीद मुरीद आहे, पंहिंजी जाइ ते मुरीद जी अहमियत आहे, हैसियत आहे, प्यार आहे, मोहब्बत आहे। उन सां मुंहिंजो प्यार आहे, उन जो मूंसां प्यार आहे, ताल्लुक आहे। ताल्लुक सजुन खां वठी आहे, सालनि खां वठी आहे, पीढ़ियुनि खां वठी आहे। ताल्लुक पंहिंजी जाइ ते आहे, पर रक्त रक्त आहे। वल्लज़ी मुहम्मद रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। वल्लज़ीन माहू, जेके मुहम्मद मीर सां गॾु आहिनि, उहे टिन क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा मुस्तफ़ा जो घराणो आहे, मौला अली आहे, ख़ातून अतहर आहे, इमाम हसन आहे, इमाम हुसैन आहे। मुस्तफ़ा जो रक्त आहिनि, मुस्तफ़ा जा घर जा भाती आहिनि। अबू बकर, उमर, उस्मान, अली मुहम्मद सां गॾु आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अबू बकर बि गॾु आहे न। मिसाल तव्हांखे ॾिनो हिन फ़क़ीर जो, हिन जो ॾाढो बख़्शल फ़क़ीर, उहो बि मुरीद हुयो, हिते ईंदो वेंदो हो, वॾी मोहब्बत रखंदो हो। सॼो घराणो, हिन जूं भेनरूं, भाइर सभु मूंसां मोहब्बत रखंदा आहिनि, सभु मुरीद आहिनि। पर ज़ाहिर आहे त बच्चो त बच्चो आहे, पुट त पुट आहे न। छा पुट ऐं ही मुरीद पाण में बराबरि थी सघनि था? जी वल्लज़ीन माहू, जेके मदीने वारे मीर सां गॾु आहिनि, वो मुस्तफ़ा जा बच्चा, मदीने वारे जो घराणो, न्याणियूं, पुट, घर वारियूं, पोटा, मुस्तफ़ा जा ॾोहिटा, हसनैन करीमैन, मुस्तफ़ा जो खून आहे, मदीने वारे जो रक्त आहे।
मुझे सोने नबी जी खूनी रिश्तेदारी है। इन्हनि जो पंहिंजो मकाम आहे, इन्हनि जो पंहिंजो दर्जो आहे, इन्हनि जी पंहिंजी स्टेटस पंहिंजो आहे, इन्हनि जी अहमियत हैसियत पंहिंजी आहे। वल्लज़ीन माहू हे जेके मूंसां गॾु मुरीद वेठा आहिनि, सवा लख असहाबी आहिनि। वल्लज़ीन माहू मुहम्मद अमीर सां गॾु आहिनि, इहा का मामूली ॻाल्हि न आहे। कोई अचण वारा गौस कुतुब कलंदर औताद अब्दाल उजबा नुकबा वली बुजुर्ग आला मकाम वारा पीर पैगंबर वली वक्त जो बादशाह हरे गॾु कर असहाबी जे पेरनि मां उथण वारी दस जो शान मथे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। को कुतुब को कलंदर को भिटाई को भिटाई को कलंदर असाबी जे बराबर तो थी सके, असाबी जे शान जे बराबर तो थी सके ना। छो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू, सुभान अल्लाह। ते मुहम्मद मीर सां गॾु आहे, सुभान अल्लाह। मक्के में गॾु, मदीने में गॾु। भला हिकिड़ी अबू बकर जी ॻाल्हि वठो, मुस्तफा मदीने मक्के में त अबू बकर मुहम्मद मीर सां गॾु, हुजूर मिना में अबू बकर मुस्तफा सां गॾु, हुजूर मुज़दलिफ़े में अबू बकर मुहम्मद मीर सां गॾु, हुजूर ओद में, खैबर में, खंदक में, ताइफ में, तबूक में, जिते मदीने वारो वल्लज़ीन माहू अबू बकर मुहम्मद अमीर सां गॾु आहे। सुभान अल्लाह। कार में गॾु, मज़ार में गॾु, अॼु बि वञी मदीने में ॾिस गुंबद ख़दरा में अबू बकर मुहम्मद अमीर सां गॾु। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जो गॾु हुजण बाय चांस न आहे, इत्तफ़ाक़िया न आहे। मुहम्मद पाण गॾु कयो, अल्लाह पाण फ़ैसिलो कयो, चूंडियो। खुदा जो कसम मुझे दिल की तमन्ना है त मां हिन दौर में छो पैदा थियुसि, ए काश जे मां मोहम्मद मुस्तफा जे दौर में। सुभान अल्लाह। रब त कादिर हो न मूंखे खणी उन दौर में पैदा करे हा, तव्हांखे उन दौर में पैदा करे हा त पंहिंजी मर्ज़ी हुई न। असां त हींअर 1447 हिजरी बीठो आहे, हींअर पोइ पैदा थियासीं 1500 साल पोइ, पर अल्लाह ताला चाहे हा असांखे आदम जी उम्मत में पैदा करे हा, मर्ज़ी वारो हो। नूह जी उम्मत में पैदा करे हा, मर्ज़ी वारो हो। जेकॾहिं हुजूर जे ज़माने में पैदा करे हा, मर्ज़ी वारो हो, पर अॼु पैदा कई आहे, रब जी मर्ज़ी आहे। हे जेके 1.25 लाख ॼणा हुया न, इन्हनि खे अलाह अॻे पोइ करे हा त रब जी मर्ज़ी हुई न। रब इन्हनि खे चूंडियो, चूंडे इन्हनि खे इन ज़माने में मोहम्मद मुस्तफा जे दौर में पैदा कई त तव्हां सच्चा आहियो, वफ़ादार आहियो, हिदायत जा तारा आहियो। तव्हांखे मोहम्मद जो साथी जो बनाया। मोहम्मद मुसले ते बि अल्लाह अकबर चवे, तव्हां सिफ़ूं ॿधी पुठो निमाज़ निभाओ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेॾी महिल मदीने वारो जंग ते निकिरे, लड़ाई जहिड़ा जिहाद जहिड़ा निकिरे, तव्हां मुस्तफा जे पुठियां थी सिपाही बणिजी, कमांडर मोहम्मद मुस्तफा हूंदो, तव्हां सिपाही बणिजी मुस्तफा जे पुठियां। सुभान अल्लाह। रोऊं था त हिक झलक मुस्तफा की मिले। केतिरा आशिक रोअनि था, भला ख़्वाब में ॾिसो। सची ॿुधायो, कसम अथव रब जी ज़ात जो, तव्हांखे सिक आहे? सिक आहे चऊं था जे सिर वञे त हिक झलक शर्म आहे। जे दीदार जी हिक झलक जे लाइ तूं मां तड़पूं था, वो सुबुह शाम 1.25 लाख असहाबी हुया जेके दीदार पिया कंदा हुया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहो एज़ाज़ थोरो आहे, इहो शरफ को थोरो आहे। हाणे
हिकड़ी हदीस ॿुधो मदीने वारे साईं जी हिकड़ी हदीस साईं फरमाए अल्लाह अल्लाह फी असहाबी मुझे असहाबन जे बारे में अल्लाह का ड्रिजो मुखा बाद में ला तत्तखिदूनहुम करदम मिन बादी मुखा बाद में उनके तनकीद जो निशानो न बनाइजो असहाबन से तनकीद न कजो खटवद न चइजो गाल न ॾिजो गिला न कजो बुरा लफ्ज़ उन्हनि जे हक़ में न ॻाल्हाइजो तव्हां जेकॾहिं चंपल उहद सोन जा ख़ैरात कयो उन्हनि रती जेको दाणो कणक जो ख़ैरात कयो आहे न उन जे कणक जे दाणे जे बराबरि तव्हांजो सोन जो चंपल बि नथो बणिजी अल्लाह उनके चूंडियो मां तवज्जो चाहींदुसि मुझे ध्यान कजो मुझे ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कजो अल्लाह उनके चूंडियो न मदीने वारे साईं जे दौर में उनके पैदा कयई न ऐं उन दौर में खलकत बि खणी हिजाज में अरब में खुद मक्के में अबू जहल को न हो उतबा शेबा को हुए इंसान न हुया पर उन्हनि खे रब न चूंडियो हिकड़े ॾींहुं साईं जन दुआ घुरी अल्लाहुम्मा इज़्ज़ल इस्लाम बिअहदल उमरैन मक्के में ॿ उमर हिन वॾी पहलवान बहादुर हिन वॾा ताक़तवर हिन हिम्मत भरिया हिन ॿ उमर हिन मौला इन्हनि मां हिकिड़ो उमर मूंखे ॾे मौला हिकिड़ो उमर मूंखे ॾे मुस्तफा दुआ थो घुरे ॿ उमर हिन अल्लाहुम्मा अय्यिदिल इस्लाम मौला मुझे इस्लाम जी मदद कर बेअहदल उमरैन इन उमरन मां हिकड़े उमर जे ज़रिए मुझे दीन जी मदद कर उमर इब्नुल खत्ताब और उमर इब्नुल हशाम उमर बिन हशाम यानी अबू जहल उमर बिन खत्ताब यानी फारूक आजम मौला बई उमर बड़े पहलवानी वाला बड़ी ताकत वाला है हिकड़ो तो उमर मूंखे ॾे सुभान अल्लाह रब कंहिंखे चूंडियो उमर फारूक कंहिंखे रब चूंडियो हुजूर कंहिंजे लाइ दुआ घुरी हुजूर अल्लाह खां कंहिंखे घुरी वरतो घुरी वरतई ऐं जंहिंखे मुस्तफा घुरी वठे ऐं तूं कहिड़े बाग जी मूरी आहीं जो उमर जे शान में घटि वधि थो ॻाल्हाए तोखे हक़ कहिड़ो आहे उन्हनि जे शान में घटि वधि ॻाल्हाइण जो पुट का समझो था ॻाल्हि ॾाढो फितनो वधी वियो आहे ॾाढो फितनो वधी वियो आहे ॾाढियूं बद मज़हबी जूं ॻाल्हियूं थियूं ॿुधण में अचे तव्हां सोशल मीडिया ॾिसो था अॼु फलाणे शहर में फलाणे असाबनि खे गारियूं ॾिनियूं फलाणे गारियूं ॾिनियूं फलाणे ते FIR कटिजी वई पुट FIR हीअ छा कंदी हिते त रिश्वत ॾेई जान छॾाईंदा FIR इन्हनि जे मथां जेके हुज़ूर जे साहबनि खे घटि वधि था ॻाल्हाइनि इन्हनि जी FIR त मुहम्मद मीर जी दर ते लिखजी वेंदी इन्हनि जी वाहिद रुकहार ते FIR जिनके अल्लाह चूंडियो जिनके मुस्तफा दुआऊं घुरियो अल्लाह का तलब कयो ही उनके घटि वधि ॻाल्हाए ही उन जे शान में नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाए छा ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे असाबनि खे मामूली ॻाल्हि न सम्झंदा कयो वल्लज़ीन माहू मुहम्मद सां गॾु आहे सुभान अल्लाह अॼु बि 10,000 असहाबी हुजूर जे पेरां दी पाक में सुभान अल्लाह पेरां दी पाक में मुझे महबूब मदीने वाले साईं सां हुजूर जे कदमनि में 10,000 असहाबी या दुनिया में पखड़जी विया दीन जे ख़ातिर घर छॾियूं वतन छॾियूं बच्चा छॾियूं महबूब जे दीन जे ख़ातिर दुनिया जे खितनि में पखड़जी विया वतन सबके के प्यारो घर औलाद अयाल बच्चा बार हड़नी के प्यारा है हे वतन छॾे विया मुस्तफा जे पैगाम पहुचाइण जे लाइ जेको असां वटि हिते सिंध में दीन आहे पाकिस्तान में दीन आहे न नीरोन कोट जेको हिंदुस्तान पंहिंजो हैदराबाद नओं नालो हैदराबाद पुराणो नालो आहे नीरोन कोट 5 असहाबनि खे हुजूर ख़त ॾेई मोकिलियो आहे सिंध वारनि ॾे सुभान अल्लाह त
दफीनतुल मतालिब खड़ शेखुल मशाइख हजरत शेखुल इस्लाम मोहम्मद मुराद सेवानी रहमतुल्लाह अलैह जो किताब दफीनतुल मतालिब रिवायत आने तो पंज असहाबन के हुजूर आले सिंध दे क़त्ल कियो आ त सिंध वारो ता ॾाढा मोहब्बत वारा माण्हू आयो मां तव्हां खे पंहिंजे दीन दे सीने सुभान अल्लाह सुभान अल्लाह असलम कसीर मिन अन्नास हुजूर जा साहबी जने ते पहुंचा न सिंध में हैदराबाद में खड़ा माण्हू कलमो पढ़ी मुसलमान कासिम त 17 साल पोइ आयो आ हुजूर जे जिंदगी मुबारक में सिंध में इस्लाम अची चुको घणा माण्हू मुसलमान हुजूर जे दौर में सुभान अल्लाह यर्जी इस्लाम बचना वापस मोटी विया मदीने 3 ॼणा सिंध में रहा इते तबलीग कंदे इते वफा जेको अॼु असां वटि दीन आहे इहो असाबनि जे सदके थो जेको क़ुर असां वटि पहुतो आहे इहो असाबनि जे सदके अहिड़ियूं ॻाल्हियूं जलसे में आम में मां कंदो न आहियां पर मूंखे ज़हन में अची वई आहे हुज़ूर जो हिकिड़ो असहाबी आहे मूंखे हींअर नालो ज़हन में नथो अचे मूं लिखियल आहे मुंहिंजो सॼो पंहिंजो सफ़रनामो जेको लिखियो आहे मिस्र ऐं मिस्री उन में मूं हुनजो तस्करो आंदो आहे घणनि हदीसुनि जो रावी असहाबी सगोरो आहे उन जी मज़ार मिस्र में उनजी ख़बर मां मदीने शरीफ वियुसि वरी मिस्र जी वीज़ा हुई मदीने में जाई मिस्र वियुसि जॾहिं उन असहाबी सगोरे जे क़ब्र ते मां हाज़िर थियुसि असहाबी सगोरे जे मज़ार ते मुंहिंजो रसूलुल्लाह जो असहाबी आहे ऐं उनजी ज़ियारत जे लाइ मां वियुसि जेॾीमहिल मां उते साईं जे मज़ार ते पहुतुसि त मूंखे मुराक़बे जी कैफ़ियत में मूं ॾिठो त उहो असहाबी सगोरो पंहिंजे क़ब्र में उथी बीठो आहे मूंखे चए थो करमुला भले करे आया मुस्तफ़ा जे मदीने में आयो ई मुंहिंजे महबूब जे वतन में आयो ई मां तोखे ख़ुशि मूंखे वजदारी थी वियो मां कलाकनि जा कलाक रोंदो रहियुसि मूंखे पंहिंजो होश न रहियो हिकिड़ो असहाबी मुंहिंजो नालो वठी मूंखे सॾे थो चवे त तूं मुंहिंजे मोहम्मद जे मदीने मां आयो ई भली करे उहे असहाबी जन मदीने वारे मीर जे लाइ जिन तूं जानियूं बच्चा घर वतन कुर्बान कया ऐं अॼु जा माण्हू जंहिंजी पंहिंजी का हैसियत न आहे पंहिंजी का अहमियत न आहे जंहिंखे ज़ाल बि नथी लेखे उहो बि असाबनि खे सभु ॻाल्हि पर जंहिंखे अल्लाह जिनजा ऐब उखाड़ींदो आहे न कर खुदा का हद के पर्द कसरत मैल शंदर तान ए पाकाज़नत जिनके अल्लाह ज़मीन ऐं ख्वार कंदो आहे वो भलारन जे शान में बेअदबियूं ऐं गुस्ताखियूं दुनिया में भली हुकूमत जे हिसाब किताब कानून खां बची वञे पर अल्लाह जे कहर खां न बचंदो जे मदीने वारे साईं जे असाबनि जे शान में बेअदबी वल्लज़ीन मऊ मदीने वाले जा अहल बैत ये भी मदीने वाले सां गॾु आहे असहाबी वल्लज़ीन मऊ जी गॾु हुजण मुस्तफ़ा सां गॾु हुजण साथ ॾियण इहा का मामूली ॻाल्हि न आहे गॾु हुजण जे लाइ त जिब्रील बि गॾु हुयो न पर जेॾीमहिल सिदरा ते विया त जिब्रील चयो मां अॻिते न हली सघां मके में गॾु मस्जिद अक्सा में गॾु पहिरीं आसमान ते गॾु ॿिए आसमान ते गॾु टीं आसमान ते गॾु सतें आसमान ते गॾु सिदरतुल मुंतहा वटि गॾु हाणे चवंदो वल्लज़ीन मऊ अॻिते बि हल न गॾु थी न चईंदी मां अॻिते हिकिड़े ॿार जेतिरो क़दुरु वञा त सड़ी वेंदुसि जली वेंदुसि मूं में जुरत न आहे जो उते वञा जिते मोहम्मद मीर वेंदो उते मां नथो माहू थी सघां पर कुर्ब
कुर्बान वंजे अबू बकर सा जेको 1000 साल गुजरिया अज भी मुस्तफा जे फाकुर में वल्लजीन उमर मुस्तफा सा अज भी गड्डो सुभान अल्लाह उस्मान जी कब्र मुस्तफा जे पेरां दी का जन्नतुल बकी में अज भी मदीने वाले भी सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो हिकड़ा नबी जे बच्चन के शान में बेअदबी था कर नबी जे घराने की घटवत था गलाए अम्मा आयशा सिद्दीका नबी जी लज मुस्तफा दी मां गैरत जो मकाम नहीं के जी लज के जी क्वार के जी इज्जत उन्हें जे बारे में घटवत लफ्ज गालाए उन्हें के को गलत इल्जाम दे के जी घर वाली के उन्हें जी दिल के दुख न पहुंचो ये बड़ो जब खोड़ बैठा है जी पंजे नंगन जे लावे के इंसान जे के नंगन ता निसार जो ना मुस्तफा जी नंगन जे ला घटवत गालाई अल्लाह मदीने वाले साईं जो बच्चो इमाम हुसैन जेके कुल्हन के खणी पियो मदीने वारो अल्लाह उन्हें इमाम हुसैन जे नाले चेतो तो यो बागी आ यो ना हकतिया यजीद हकतिया अफसोस तू कलमे पढ़ते अफसोस मुके तुझे मुसलमान सरायण ते अफसोस जो मदीने वारो फरमाए त हुसैन मुआ है मां मोहम्मद हुसैन मन अहब हुसैन मुझा मौला तू उन्हें सा मोहब्बत रख जाए जैसा हुसैन मोहब्बत रखे साईं फरमाता है हरबुन लिमन हारबतुम वसिलमुन लिमन सालमतुम ए हसन ए हुसैन जंसा तमा सुलियो कंदो मुंजो बुने सा सुलियो जेको तमा सा जंग कंदो मुंजो बुने सा जंग जो साईं फरमाइन था मन अबगद अहदम मिन अहली बैती हुर्रिम शफाअती मुझे अहल बैतन मा के बे अहल बैत के बे मुझे बच्चे थे जेको मानू उन सा बुग़्ज़ रखे मुझे घराने मा के बे फर्द ते बुग़्ज़ रखे उन्हें जला मुझी शफाअत हराम मुझी शफाअत उन्हें जला मदीने वाले जी शफाअत उन्हें जला हराम ऐं जेको मदीने वाले जे अहल बैत सां मोहब्बत रखंदो साईं फरमाईंदा इन्हनि जी शफाअत मां कंदो सुभान अल्लाह ऐं मुझे आका फरमाया ला युबग़िदुना इल्ला मुनाफिकुन शक़ीयुन मुझे अहल बैत सां मुनाफिक जेको बुग़्ज़ रखे न वो ॿिनि क़िस्मनि जो माण्हू घणनि क़िस्मनि जो मुनाफिकुन शक़ीयुन मुनाफिक हूंदो ऐं बदबख्त हूंदो जेको नबी जे घराने सां बुग़्ज़ रखे चओ मुनाफिक याद कजाए जेको न सुभाणे ॿुधी त मुस्तफा जे घराने जे लाइ घटि वधि ॻाल्हाए सम्झी इहो थी मुनाफिक इहो थी बदबख्त या सिंधी में जेके सम्झे निभागो चंडरो ऐं ॿुधो मन मात अला बुग़्ज़ आले मुहम्मदिन जा यौमल क़ियामा मक्तूबुन बैन ऐनैहि आयसुन मिन रहमतिल्लाह जे नबी जे घराने मां कंहिं बि फर्द सां जे बुग़्ज़ रखियो नबी जे बच्चन मां कंहिं बि बच्चे सां बुग़्ज़ रखी साईं फरमाइनि था जॾहिं क़यामत जे ॾियारे उथंदो उन जे निरड़ ते लिखियलु हूंदो है अल्लाह जे रहमत खां मायूस निरड़ ते लिखियलु हूंदो मदीने वाले जो फरमान सचो आहे जवाब ॾियो ऐं साईं फरमाए त मन आदाना फली रसूलिल्लाह आदा इमाम हुसैन चयो त जंहिं असां अहल बैतन सां बुग़्ज़ रखियो उन्हें खुद मोहम्मद मीर सां बुग़्ज़ रखियो ऐं मदीने वारे साईं फरमाए त मां मुख़्तसिर रुॻे हदीस जा लफ़्ज़ तो पढ़ां जे हवाला ॾींदुसि त देर घणी थी वेंदी
ऐं जेकॾहिं कंहिंखे हवाले जी दरकार हुजे त मां मैदान में वेठो आहियां। सुभान अल्लाह। साईं फरमाए त वल्लदी नफ्सी बियदिही ला युबग़िदुना अहलल बैत अहदन इल्ला अदखलहु अल्लाहु अन्नार। जे बि माण्हू मुंहिंजे अहल बैत मां कंहिं बि हिक सां बुग़्ज़ रखियो, मुंहिंजे बच्चनि मां, मुंहिंजे घराणे मां, मुंहिंजूं घरवारियूं, मुंहिंजा बच्चा हसनैन करीम जे बि उन्हनि सां बुग़्ज़ रखियो उनखे अल्लाह जहन्नम जी बाहि में फिटो। फैसलो थियल आहे पुट, फैसलो अटल आहे। अहल बैतन जे दुश्मन जी जाइ चओ उन्हनि जी जाइ। ऐं मुंहिंजे सुहिणे हबीब फरमायो त बुग़्ज़ बनी हाशिम निफाकुन। हुजूर जो कबीलो आहे बनु हाशिम, जो त हाशिम मदीने वारे साईं जो ॾाढो हुजूर जन जे बाबा जानी जो नालो आहे हज़रत अब्दुल्ला। ऐं हज़रत अब्दुल्ला जे बाबा साईं जो नालो आहे हज़रत अब्दुल मुतलिब। हज़रत अब्दुल मुतलिब जे बाबा साईं जो नालो आहे हज़रत हाशिम। हुजूर जन जो पढ़ ॾाढो आहे। उन जी जेका आल आहे उन मां जेकी मुसलमान आहिनि, साईं फरमाए त बनु हाशिम मां कंहिंसां बि बुग़्ज़ रखे समझो त इहो मुनाफ़िक़ आहे। मोमिन बनु हाशिम सां मोहबत रखंदो आहे, मुनाफ़िक़ बनु हाशिम सां बुग़्ज़ रखंदो आहे। अञा हदीस ॿुधाया ला युबग़िदुना वला यहसुदुना अहदुन इल्ला ज़ीद अनिल हौद यौमल क़ियामत बिसियातिन मिनन नार। मलाइकन के जहन्नम जी बाहि जा लकुण हथन में ॾिना वेंदा, दोज़ख जी बाहि जा ततल लकुण मलाइकन जे हथन में हूंदा। जेॾी महिल काढ़ो गर्मी 50,000 साल जो ॾियारो उभ फेरा पीअंदा, परियों हौज़े कौसर हूंदो थधो पाणी, खीर खां अछो, बर्फ़ खां गड़न खां शफ़ाफ, मुश्क खां वधीक खुशबूदार हौज़े कौसर हूंदो। डोड़ंदा त हौज़े कौसर जो पाणी पियूं। ऐं मलाइकनि जे हथनि में बाहि जा सोटा हूंदा, उन्हनि खे अचे कुटींदा, सड़ो जलो उञ में तड़पो। ओ मुस्तफा जे अहल बैतन सां दुश्मनी रखण वारो, अॼु तव्हांखे कौसर जो ठुक न मिलंदो। अॼु कौसर उन्हनि खे मिलंदो जेके नबी जे घराणे सां मोहबत रखण वारा। सुभान अल्लाह। ये जमात उन्हें कौसर पई थिए हो होने पिया कुट बाजी उठ पतण दे कुट इंशाअल्लाह रुगे या लटे तो दुनिया वारी न हुंदी ओ दोज़ख जी बाह जो सोटो हुंदो तपंदड़ बाह में गाढ़ो लाल उन सां उन्हनि खे कुटींदा जंजो नबी जे घराणे सां बुग़्ज़ वा दुश्मनी अहल बैत सां हां रब जा लख शुक्र आहिनि जो असां अहल बैतन जा हुकदार असां साहबन जा बख्तवारो भलारो बख्तवारो भलारो पंचतन साज जो प्यारो रहमतूं बरकतूं हड़ उन्हीं रहमतूं सब उन्हीं बेड़ो उन जो सदा पार आए बख्तवारो वो बख्तवारो भलारो पंचतन साज जो प्यारो मुस्तफा मुझे सिर जो
असाई मुर्तजा मुझो मौला सदाई पाक न्याणी नबी जी भलारी मुझो हसनैन सा प्यार मुझो हसनैन सा प्यार आहे असांजो हसनैन सां प्यार आहे पंजतन जी मोहब्बत मवदत उनजे बदले में इज्जत ऐं जन्नत आ खुदा पाक उन सां राज़ी आ खुदा पाक उन सां राज़ी जेको पंजतन जो हुबदार आहे केड़ा केड़ा चक जीता जी जी सुभाणे जा सजी मुसाणी ते चो बेटी जलसा पिया हलंदा सुभान अल्लाह जका दे हेठ कयो न उठा ते न लो न ओ मिठा सुने हबीब मदीने वाले साईं फरमायो जेकी मन अबगदना अहलल बैत हशरहुल्लाहु यहूदिया व इन शहिद अल्ला इलाहा इल्लल्लाह वडी गाल का पंजा दिमाग मुंडी कयो ओ इन के उतार जागी तो तू न हे जागी होए न करो जागिंदो काल केड़ी में बुधाई मां कदे बुधा दिमाग हासिल कयो तो मैं बयान कया ओ मिठा मदीने वाले साईं फरमाए वड्डी गाल मेरो बड़ी तो चवां त मुंडे से नादर कया वड्डी गाल एकड़ो मानू सोचवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह छा चवंदो लिखे छा चवंदो एकड़ो चतो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु छा चवंदो भली काफरा भली हिंदुआ मेंगवाड़ा कोलिया भीला पर इहो कलमो हिकड़ो भेरो चई अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु कलमो शहादत पढ़ी या कलमो तय्यब पढ़ी चवंदो मुसलमान साईं फरमाइंदा भली कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़े भली कलमो शहादत जो पढ़े पर जे मुझे बच्चन सा बुग़्ज़ थस मुझे अहल बैतन सा बुग़्ज़ थस क्या मुझे ॾियारे में उथंदो त यहूदी थी काफर थी उथंदो कलमो काढे वियो कलमो शहादत काढे वियो नफ़ो न ॾींदो साईं फरमाइंदा हिकड़ो माण्हू क़यामत जे ॾियारे उथंदो जंहिंजा टे दफ़्तर गुनाहनि जा भरियल हूंदा हिकड़ो दफ़्तर एॾो हूंदो जो मशरिक़ खां मग़रिब ताईं एॾो ॾिघो दफ़्तर हिकड़ो हूंदो अहिड़ा टे दफ़्तर हूंदा जेके सभु गुनाहनि मां भरियल हूंदा हिकड़ी बि नेकी उन जे दफ़्तर में न हूंदी पर मरण जे टाइम ते हिकड़ो भेरो सिर्फ़ कलमो पढ़ी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इहो कलमो शहादत जो हिकड़ो नेकियुनि जे पुड़ में रखंदा वो ज़िंदगी जा टई दफ़्तर गुनाहनि वारा ॿिए पुड़ में रखंदा त गुनाहनि वारा पुड़ हल्का थी वेंदा कलमे वारो पुड़ ॻरो थी वेंदो हुकुम थींदो जन्नत में मोकिलियो सुभान अल्लाह सारी जिंदगी
गुनाह कयई हिकड़ो भेरो कलमो शहादत पढ़ी जन्नतिया सारी जिंदगी कलमो शहादत पढ़ंदो रहियो नमाज़ूं पढ़ी ज़िक्र कई बिस्तरो खुले ते रखी तबलीगूं कयई इमाम बारगाहूं अदायई पंहिंजा मदरसा खोली मस्जिदूं अदायई हज कयई ज़कातूं ॾिनई खैरातूं कयई उज़हाऊं कयई फितरा ॾिनई मुसाफ़िर खाना ठाहियई लख इबादतूं कयई पर नबी जे बचन सां बुग़्ज़ अथसि नबी जे घराणे सां बुग़्ज़ अथसि सारी ज़िंदगी जी इबादत वई धूड़ पई इनखे यहूदियुनि सां गॾाए जहन्नम में मोकिलियो वेठो तो चवे पंहिंजो सोशल मीडिया ते टीवी जे स्क्रीन ते वेठो तो चवे तो हुसैन नाक ते यजीद वरी गला कुत्ता तू भौंक भली वो कुत्ता तू भौंक भली तुंहिंजी इहा ॾाढ़ी तुंहिंजो इहो चैन गज़न वारो इहो पंहिंजो पटको जेको ॿधी वेठो आहे न तोखे कोन छॾाईंदो जेकॾहिं तुंहिंजी नबी जे बचन सां दुश्मनी आहे बुग़्ज़ आहे उन्हनि में ऐब थो ॻोल्ही पियो त तूं यहूदियुनि सां गॾु जहन्नम में वेंदे मुंहिंजे मुस्तफ़ा खे ऐलान करे सुभान अल्लाह असीं दावा कोन था कयूं त असीं आबिद आहियूं फ़क़ीर आहियूं सूफ़ी आहियूं गदल आहियूं गुनाहगार आहियूं पर हिकिड़ो कमु असां में आहे जो नबी जे अहल बैतनि सां प्यार आहे मुस्तफ़ा जे बचन सां प्यार आहे मुस्तफ़ा जे यारनि सां सहाबनि सां असांजो प्यार सुभान अल्लाह जेके अहल बैतनि सां ऐं असहाबनि सां प्यार आहे सुभान अल्लाह शाहिद हुजो मुंहिंजा मालिक तूं शाहिद सभिनी हथ कया आहिनि ही सब तुंहिंजे नबी जे बचन सां बि मोहबत रखण वारा अथई तुंहिंजे नबी जे यारनि सां बि मोहबत रखण वारा अथई तूं शाहिद थी असांजे हिन मुंहिंजा मौला इन मोहबत ते जियार जाए इन मोहबत ते मौत नसीब मौला वॾा थाणे न उथिया आहिनि क़ुरान पढ़ी हदीसूं पढ़ी माण्हुनि खे गुमराह था कनि के साहबनि जे बारे में शक था विझनि के अहल बैतनि जे बारे में शक था विझनि त असांजी मदद कंदा असांखे साबित न कजाए असां तुंहिंजे नबी जा हुबदार थी मरूं तुंहिंजे नबी जे सहाबनि जा हुबदार थी मरूं चओ आमीन चओ या अल्लाह या अल्लाह या रब असांखे इन अक़ीदे ते जियार जा इन अक़ीदे ते मौत नसीब आमीन आमीन जंहिं दुआ ते 40 मोमिन आमीन चवनि उहा दुआ अलाह रद न कंदी सुभान अल्लाह मां दुआ थो घुरां त आमीन चओ या मौला तूं मुंहिंजा रब करीम तोखे तुंहिंजे अस्माउल हुस्ना जो वास्तो तोखे तुंहिंजे सिफ़ात उलिया जो वास्तो तोखे तुंहिंजे इस्म आज़म जो वास्तो तोखे मिठे मोहम्मद करीम जो वास्तो हुजूर जे हसीन मुखड़े जो तोखे वास्तो मुंहिंजा मौला हुजूर जे पाक पेशानी जो तोखे वास्तो मुंहिंजा मौला असांखे हक़ वारी जमात में जियार असांखे हक़ वारी जमात में मौत नसीब कजा मुंहिंजा मौला असांखे नबी जे बचन सां जेका तो मोहब्बत ॾिनी आहे नबी जे हर घराणे जे फर्द सां जेका मोहब्बत ॾिनी अथई इन मोहब्बत ते जियार जाए इन मोहब्बत ते असांखे मौत नसीब कजा मुंहिंजा मौला जेॾीमहिल दुनिया तां लॾूं त तुंहिंजे नबी जी मोहब्बत तुंहिंजे नबी जे अहल बैतनि जी मोहब्बत असांजे रग रग में तंदुनि तारुनि में समायल हुजे मुंहिंजा मौला असीं तुंहिंजे नबी जे हड़नी यारनि सां मोहब्बत था रखूं हड़नी सहाबनि सां प्यार था रखूं मुंहिंजा मौला तूं शाहिद थी असांजे दिलनि जे मथां तूं गवाह मुंहिंजा मौला असांखे इन मोहब्बत में जियार जाए इन मोहब्बत में मार जाए जेॾीमहिल दुनिया तां लाॾाणो थिए त शेखैन करीमैन अबू बकर उमर उस्मान अली सभिनी सहाबनि सां मोहब्बत असांजे सीने में क़ाइम ऐं दाइम हुजे मरूं त इन मोहब्बत वारो मौत नसीब कजा मुंहिंजा मौला असांखे अहले सुन्नत जे अक़ीदे ते इस्तिक़ामत नसीब कजा मुंहिंजा मौला असांजी
जी दुआ पंज रिकाल ते रख जा मुझा मौला ही असा जी इल्तिजा ही इन जमात जो हथ खणन मुझा मौला ही अज असा ससनी तुझे बारगाह में असा पंजी रिपोर्ट पेश कया मरण माल क़यामत दे आले असा जी ही रिपोर्ट कबूल कर अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन रहमतिक या अरहमर राहिमीन अच्छा तपो हाने असा इन्ने अकीदे ते गंढड़ी जासी इंशाअल्लाह चला यार हे त बता गाल ते गंढ दे बिठो चला अदा दी का बुद्धे कोन तो पंजी गाल ते गंढ दे बिठो चला बस इन्ने गाल ते गंढ दियो ता इंशाअल्लाह ता हयात दी गाल लगदा नबी जे बच्चन साहब प्यार नबी जे असहाबन सा भी प्यार करबला जे शहीदन सा त खास मोहब्बत उहे जेकी वाक़या आहिनि करबला जे शहादत वारा उन्हनि ते जेकॾहिं तव्हांजी दिलि में दुख गम अफ़सोस थिए ऐं तव्हांजी अख आली थी वञे त यकीन ॼाणो ज़िंदगी जा गुनाह जेकॾहिं नबी जे बच्चन सां मोहब्बत जे करे नबी जे अहल बेतन सां मोहब्बत जे करे कॾहिं तव्हांजी अखड़ी आली थी पवे त तव्हांजे लाइ इहे लुड़क लखे गुनाहनि जो कफ़ारो ऐं मां हिकिड़ो सबक ॾींदुसि तव्हांखे सबक इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु व अर्ज़ा इसमें गिरामी हुसैन जी हुसैन हा सीन या गणा करें हुसैन मा मुराद है हक सुभान अल्लाह हक जी राह वठबी हक जे रस्ते ते हलबो हक चइबो हक जी हिमायत कबी हक जी वाट वठबी ना हक ते न वञे अज सोने हुसैन जे सदके मुसा वायदो कयो त तव्हां हक ते हलो हक कंदो हक कंदो ना हक न कंदो पुटन सां हक कंदो न्याणियुनि सां हक कंदो भाइरनि सां हक कंदो भेनरुनि सां हक कंदो हक सां हलंदो हक सां जीअंदो हक वारनि सां गॾु हूंदो हक वारनि जी वाट वठंदो हक वारनि सां मोहबत रखंदो कबूल जी बस ये पेरो सबक हक हक ऐं ॿियो हरफ आहे लफ़्ज़ हुसैन जो ॿियो हरफ आहे सीन सीन मां मुराद आहे सुन्नत ऐं सीरत मदीने वारे जी सुन्नत ते हलंदो मुस्तफा जी सुन्नत जेके हुसैन जा हुबदार आहियो अॼु आद कयो त मुस्तफा जी सीरत अपनाए बि सुन्नत ते अमल कयो मुंह ते हथड़ो तो घुमायो आहे लगे थी जे नथी लगे त चओ अॼु खां वठी रख बि हथ हथ घुमायो वरी सभई हथ घुमायो जी रख बि दिल चवे थी हुसैन जे सदके मुंहिंजे आका हुसैन जो वास्तो था ई मोहम्मदी मोहब्बत पिटाई तो फरमाए त इमाम हुसैन की दाढ़ी मैदान जंग में आयो न दाढ़ी रत्यास दाढ़ी रत्यास दंदत मोचन गुतिया चोटी माह चंद्र जिया पिड़ में पागड़ियास चोटी माह चंद्र जिया पिड़ में पागड़ियास फटन मथा रत पुड़ा अलियत मुखियास मिड़ई माफ कयास खालिक बदले उन जे
सनान बिन अनस नखई मैदान जंग मजा इमाम हुसैन जो सिर खई सिर मुबारक खई कपड़े में बेड़े घर खड़ी ज़ाल पुछी छा खणी आई केड़ी शे निकाय खणी आई केड़ी कीमती शे आंदी थम जो सुबाणे कूफे जो जेको गवर्नर इब्न ज़ियाद आहे उनखे सोन चांदी सां ठाहे छड़ी आहे छा खोल त सही मां ॾिसां जेॾी महिल खोली त सैयद इमाम हुसैन जो सिर मुबारक माई रड़क जो ज़ालिम माण्हू सोन आन चांदी आन तू फातिमा ज़हरा जे बचड़े जो तू सिर खड़ी खुदा जे नंबर खान ॾिने खुदा जे कहर खान ॾिने तू हैदर करार जे बच्चे जो सिर खड़ी जंहिंखे दुनिया जी मोहब्बत जो नशो चढ़ियल हुयो उनखे हक़ नज़र न पियो हिकिड़ी बर्तन हुयो उनजे हेठों सिर मुबारक खे रखे पाण सुम्ही पियो पर माई खे निंड न आई जेॾीमहिल ज़ालिम सुतो माई उथी सिर मुबारक कढी सिर मुबारक के धोत नहीं जुल्फ रत में रंगीन हुआ दाढ़ी मुबारक रत में लाल हुई पेशानी शागत खून का निशान हुआ माई उठिया साफ पानी खड़ी जुल्फ धोतई चेहरो धोतई सुहासी धोतई हिकड़े थाल में सिर मुबारक रखे माई गोनड़ा अतब जा बधी गंधन माए यूं ये बानी बधिया का जे अतब सामे भी दिया ये अतब सामे थिया माई जे अखन में रुक रहन पिया केॾीमहिल रात जो बेगा वक्त थियो आवाज आयो माई हुजरे मां कमरे मां ॿाहिरि निकिर जो पाक रूह अचनि था हुसैन जी ज़ियारत जे लाइ ये मुंहिंजी ज़बान ये मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़बान ये मुंहिंजो कलम हर हूर हुसैन के हार विधा हर हूर हुसैन के हार विधा वही करबल बनेगी बाग़ीरम हिया मुंहिंजी ज़बान हिया मुंहिंजो कलम छा पेश करे छा पेश करे हसनैन जो गम है मुंहिंजी ज़बान पुट कूंठ जो काज जी रात कुसी जे जो कासिम घोट खुदा जो कसम हिया मुंहिंजी ज़बान हिया मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़बान हिया मुंहिंजो कलम
सल्लल्लाहु अलैहि या रसूल हुसैन लफ्ज़ जो पियो नंबर सीन सीन मजा मुराद है सच्चाई सुन्नत सीरत ते अमल हे सा हक सीन सा सुन्नत शरीयत छा तमाम तैयार आयो कुछ सुन्नत अमल जरा तैयार आयो ये मजा मुराद यकीन कुरान ते यकीन हदीस ते यकीन क़यामत ते यकीन इस्लाम जे हुक्म ते यकीन दुआ में यकीन अल्लाह जे अहकामन में यकीन रब जे रिज़्क़ ॾियण ते यकीन मुश्किल टारण ते यकीन दुआ जे कबूलियत जो यकीन हुसैन यकीन जो नालो आ हुसैन जो मुरीद यकीन वारो चौथो हरफ सोने हुसैन जे नाले जो चौथो हरफ नून में मुरादा नसीहत नसीहत बुध भी नसीहत मन भी नसीहत ते अमल कबो नसीहत बुद्धि अणबुद्धि न कबी नसीहत सिख भी पिराए भी वरी वजी पियन के नसीहत कभी ज़ाल के नसीहत कभी पुत्र के नसीहत कभी यार के नसीहत कभी दोस्त के नसीहत कभी मञण वाले के नसीहत कभी को नथो मने तब नसीहत कभी हुसैन जे मुरीदन जो मंशूर दस्तूर नसीहत नसीहत जो झंडो खणी तुम करमपुर मां निको देखो मिलंदो उनके नसीहत कबी खुद भी नसीहत मन भी नसीहत अमल कबो ॿियन खे भी नसीहत कबी मञे तो नथो मञे उनजी मर्ज़ी आ पर तूं त कंदे जवाब ॾे तूं त नसीहत कंदे जी ये चार गालियों है सा हक सीन सा सुन्नत ऐं सीरत ये सा यकीन नून सा नसीहत ये चार शयूं जो तव्हांजो सबक आहे अमल कबो मुझे अमड़ियुनि भेनरुनि खे भी ये चार नसीहतूं थो कयां हक ते हलंदो मुंहिंजूं अमड़ियूं भेनरूं नबी जी सुन्नत ऐं शरीयत ते अमल कंदो यकीन रखंदो ऐं नसीहत कंदो पंहिंजे बच्चनि खे पंहिंजे घर भातियुनि खे ओड़े पाड़े वारनि खे छेड़ो न कयो वई नसीहत माइन जी आदत आहे न वेठी गिला कयूं पढ़ाई गिला कयूं न गिला न कयो नसीहत भले जूं वेठी कढी पर नसीहत वेठी कढी थां वेठी मल पर नसीहत वेठी कर शादी में वनी मिठाणियूं माठियाणियूं आयूं इहा नियत करे वञो त मुंहिंजो अज़ीज़ ॼाणियूं ग़रीब ॼाणियूं ईंदियूं मां करमी फ़क़ीर ॼाणी आहियां वञी नसीहत कंदी ये न चो तो मां शादी में शरीक थियण जी न चो तो मां नसीहत करण बस में वेहो नसीहत संगत में वञो नसीहत भला ॿियो कुझु न आहे मोबाइल त हर कंहिं वटि आहे हे नसीहत जूं ॻाल्हियूं इहे क्लिपूं भरे फ़क़ीर खोड़ छॾनि था नेट ते इहे पाण वटि डाउनलोड करे रखो या व्हाट्सएप ग्रुप में थी वञो शामिल माशाअल्लाह सोशल मीडिया वारा असांजा ॾाढा दिल ख़ुशि कंदा आहिनि माशाअल्लाह ॾाढी तबलीग कनि था सोशल मीडिया जे हर प्लेटफॉर्म ते टिकटॉक ते व्हाट्सएप ते फेसबुक ते यूट्यूब ते लॻा पिया आहिनि नसीहत
यो हुसैनी तरीक़ो इमाम हुसैन जो आयो त नसीहत कंदो आयो जितो गुज़रियो नसीहत कंदो हां वो तवा ये चारई ॻाल्हियूं अमल कंदो मां उम्मीद कयां तवा उम्मीद कयां यकीन रखा इंशाअल्लाह अल्लाह करीम असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो इमाम हुसैन जे तरीक़े ते रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो ऐं आख़िर में तव्हांखे हिकिड़ी ख़ासि ख़ुशख़बरी थो ॾियां अॼुकल्ह गम दुख परेशानियूं कर्ज़ दर्द महांगाइयूं बेरोज़गारियूं वधी वियूं आहिनि माण्हू परेशान आहिनि मायूस थी विया आहिनि ज़िंदगी में मायूस थी विया के ख़ुदकुशी करण जो सोचनि पिया वेठा मायूसी वधी वई आहे इन ते ही किताब लिखियो आहे मायूसी हिकिड़ो भेरो दिल सां पढ़ी वञो इंशाअल्लाह ताला मायूसी तुंहिंजे वेझो बि न ऐं हिन में मायूसी जा मूं इलाज बि ॾिना आहिनि रूहानी नफ़्सियाती तिब्बी ऐं क़ुरानी हदीस मां इलाज ॾिना आहिनि हिकिड़ो ख़ासि हिन में मूं दुआ लिखी आहे जेका दुआ तव्हांखे ख़ासि मां इजाज़त बि ॾियां 198 सुफ़े ते हिकिड़ी दुआ लिखियल अथव जहिड़े बि मक़सद जे लाइ पढ़ंदो तव्हांखे अल्लाह ताला उहो मक़सद तव्हांजो पूरो रोज़गार न आहे न इहा दुआ पढ़ो इंशाअल्लाह ताला ग़ैबी रिश्ता रोज़ी जा रब तव्हांखे खोले दुश्मन कोयो लॻो अथव तंग थो करे बसि उहा दुआ पढ़ो अल्लाह कंदो कोई बि कोन लॻो सो ही किताब मायूसी वठो पढ़ो पंहिंजे घर वारनि खे पढ़ी ॿुधायो ॿियो किताब आहे जहिड़ी करणी तहिड़ी भरणी पढ़ंदो त ख़बर पवंदी ऐं ॿियो किताब आहे क़ल्बे क़ुरान रूहे जहां सूरत यासीन जुम्मे जी रात सूरत यासीन जी तिलावत कयो सुबुह जो उथंदो तव्हांजे दफ़्तर में हिकिड़ो गुनाह बाक़ी न ऐं ही किताब हिन जो नालो आहे शऊर पूरी ज़िंदगी जे हर मामले जो हिन में तज़किरो आहे पूरी ज़िंदगी तव्हांजे घर में हिकिड़ो किताब हुजे न तव्हांखे ॿिए किताब पढ़ण जी ज़रूरत ई नाहे शरीयत तरीक़त हकीकत मारिफत सियासत सकाफत सहाफत दुनियावी मामलात दीनी मामलात ज़ाहिरी बातिनी हिन जॻह जा कब्रिस्तान जा आख़िरत जा जहान सॼे जा सभु मामलात हिन हिकिड़े किताब में वो चवंदा आहिनि त कौरे में दरिया कौरे में दरिया सो ही किताब हर घर जी ज़रूरत आहे वठो पढ़ो ऐं ॿियनि ताईं इहो पैगाम पहुचायो अल्लाह राज़ी थींदो मदीने वारो मीर राज़ी थींदो अल्लाह करीम असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब अल्लाहुम्म सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या रब बिलमुस्तफा बल्लिग मक़ासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर मुंहिंजा मौला असांखे हक़ जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ ॾे असांखे सुन्नत ऐं शरीयत जे मथां अमल करण जी सघ ॾे हे मुंहिंजा मौला असांखे यकीन वारी दौलत नसीब कर नसीहत पिराइण जी तौफ़ीक़ ॾे नसीहत करण जी तौफ़ीक़ ॾे नसीहत ते हलण जी तौफ़ीक़ ॾे मुंहिंजा मौला सुहिणे इमाम हुसैन जे सदके करबला जे शहीदनि जे सदके हिन सारे मजमे जे मथां रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर मुंहिंजा मौला हिन आस्थाने खे क़यामत ताईं वसंदड़ ऐं आबाद रखिजां إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين